नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हा त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हा अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हा तव्हांजो पीउ परमात्मा। हा त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाई। त परमात्मा बाप चई कि ॾिसो तव्हां आत्मायूं त सत्संग ते वेंदियूं आहियो, सत्संग आदि या कीर्तन आदि या कोई बि मंदिर आदि में कुझु थींदो आहे या काथे बि तव्हांजा जेका बि गुरू आदि अथव उन्हनि वटि वञी करे सत्संग आदि ॿुधी ईंदा आहियो। लेकिन ॿुधी ईंदा आहियो हुन खां पोइ हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहियो त छा चईंदा, असांजे गुरू हीअं चईं, अॼु हिन भाई साहिबु हीअं चईं, अॼु हिन पंडित हीअं चईं। त इहे पंहिंजी बुद्धि न शरीरनि में अटकी वेंदी आहे। त परमात्मा बाप चए थो कि शरीरनि में हाणे बुद्धियुनि खे न अटकायो, छो जी इहे जेके पुठि सिरियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि आत्मा जे लाइ भोजन हूंदो आहे न। त हीअं जंहिंजे लाइ बि ॿुधाई भई माण्हू जीअं वाणी या शास्त्र आदि पढ़नि था या ग्रंथ आदि पढ़नि था या कुझु बि पढ़नि था त कंहिं बि देव देवी जे लाइ लिखियलु हूंदो या ग्रंथ में त परमात्मा जे लाइ लिखियलु आहे। त सम्झो तव्हांखे कंहिं भाई साहिबु कुझु कीर्तन आदि ॿुधाई कुझु ॿुधाई त तव्हां हुनखे हीअं न चओ कि हुन भाई साहिबु मूंखे हीअं सत्संग में हीअं ॿुधाई कीर्तन में हुन भाई साहिबु हीअं चईं। हीअं चओ कि अॼु परमात्मा जे लाइ असां इहे ॻाल्हियूं ॿुधी आयासीं। अॼु परमात्मा जे जेको हुन ग्रंथ में परमात्मा जी वाणी लिखियलु आहे उन में असां इहो ॿुधी आयासीं। त पंहिंजी आत्मा कंहिंसां जुड़ी वेंदी? परमात्मा सां। ॾिसो हिकु दलाल जीअं कुझु कोई नई मतिलबु लड़की हूंदी आहे ऐं लड़को हूंदो आहे, ॿिन्हिनि जी शादी कराईंदा आहिनि त विच में दलाल हूंदो आहे। लेकिन जॾहिं उहे हिक ॿिए खे पहचानंदा आहिनि त दलाल खे थोरी यादि कंदा आहिनि। दलाल जो त कमु हूंदो आहे ॿिन्हिनि खे मिलाइणु, ॿ फैमिली खे मिलाइणु। त हूअं ई तव्हांजी आत्मा खे हुन भाई साहिबु परमात्मा जी ॻाल्हियूं ॿुधाई त पंहिंजी बुद्धि हुन भाई साहिब में न अटकणी खपे। आत्मा खे परमात्मा जी पहचान थी वई त पाण खे छा करणो खपे कि अॼु परमात्मा जे लाइ हीअं ॿुधियोसीं, अॼु भॻवान जे लाइ असां हीअं ॿुधियोसीं। त पंहिंजी बुद्धि भॻवान सां जुड़ियलु हूंदी, कंहिं शरीरधारियुनि सां न जुड़ियलु हूंदी। त हुन सां आत्मा में शक्ति ईंदी आहे, छो कि आत्मा जो पीउ परमात्मा आहे न। त परमात्मा बाप त आत्माउनि खे ई सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्ति ॾींदो आहे। ॿियो परमात्मा बाप ॿुधाई कि ॾिसो अॼुकल्ह तव्हां चओ था कि भई असां त हिक ॿिए सां कुझु ज्यादा ॻाल्हाईंदा बि न आहियूं ऐं ज्यादा कंहिंसां मतिलब बि न आहे त बि घर घर में दुख शांति आहे। वो घर जो वायुमंडल ई माण्हुनि खे सुठो नथो लॻे। कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि मूंखे बसि हिते रहण में मन नथो लॻे बसि। उहो छो न लॻंदो आहे? छो जी भले तव्हां मुख सां हिक ॿिए सां सुठो ॻाल्हायो था या न बि ॻाल्हायो था, पंहिंजी लाइफ में सभु बिज़ी आहिनि, लेकिन तव्हांजो मन त सोचे थो न। भले तव्हां मुख सां हिक ॿिए सां नथा ॻाल्हायो या वियो नथा गॾु वियो नथा सभु कुझु करो, लेकिन तव्हांजो मन त सोचे थो न। त इहे मन जो सोचण ई पंहिंजो वायुमंडल ठाहींदो आहे। जेको वायुमंडल जीअं ॾिसो लाइट पाण ऑन था करूं त रोशनी थो ॾे, उहो ई मन जेका वीचार कंदो आहे न त मन जी रोशनी पंहिंजे आजू बाजू वेंदी आहे। जेकी रोशनी नज़र न ईंदी आहे, आत्मा नज़र न ईंदी आहे लेकिन शरीर जे अंदरि आहे। आत्मा कॾहिं निकिरी थी वञे, कॾहिं शरीर मुर्दो थो थी वञे, कुझु पतो आहे? न पतो लॻंदो आहे न। ईअं ई मन जेको सोचे थो हुन सां हिकु लाइट पंहिंजे आसपास ठहींदी आहे। हा त जीअं लाल लाइट सम्झो ट्यूबलाइट ते लाल पन्नी लॻाई त लाल कलर ईंदो, जेको कलर लॻाईंदो ओड़े कलर जी लाइट ईंदी।
उहे जी मन जेको सोचदो आहे ओड़े कलर जी लाइट पंहिंजे आसपास फैलजंदी आहे। अच्छा जीअं टीवी में तव्हां एंटीनो मथे लॻायो था, नज़र थोरी था अचनि सिग्नल कीअं थो अचे, हिन हिन चैनल जो सिग्नल अहिड़े हीअं थो अचे, हिन चैनल जो सिग्नल हीअं थो अचे, न नथो नज़र अचे न। ऐं हुन चैनल जे सिग्नल खे उहो कैच करे ओड़ी सभु नाटक आदि फिल्म आदि ॾेखारे थो, नज़र अचे थो। त ईअं ई पंहिंजी सोच हूंदी आहे न, हुन सां बि हिकु लाइट फैलजंदी आहे। त हुन लाइट जंहिंखे बि उहो टच कंदी, जंहिं बि आत्मा ई त आहिनि, ऐं आत्मा ई हिन लाइट खे कैच करे सघंदी आहे। जीअं आत्मा हिकु एंटीनो थी वियो, तव्हांजे एंटीने मां लाइट वई, साम्हूं वारी आत्मा वटि उहा ई लाइट ईंदी न। त अगरि उहा आत्मा सुठे वीचारनि में हूंदी, या की भॻवान जी छत्र छाया में या देवी देवताउनि जी छत्र छाया में हूंदी, या पंहिंजी ई कंहिं ॾाढी ई स्ट्रॉन्ग मतिलबु चईंदा न सुठी हिकु तरीक़े सां मन लॻाए कंहिं कम में बिजी हूंदी, त तव्हांजी लाइट उहो कैच न कंदी। अच्छा छो जो उहो हुनजी ख़ुदि जी लाइट ई एॾी तेज़ अथसि कम जी कि उहो तव्हांजी लाइट होॾे पहुचे ई नथी। अच्छा लेकिन अगरि उहो बि तव्हांजे बारे में सोचंदो हूंदो, भले मूं सां नथो ॻाल्हाए, हिकु कमरे में तव्हां वेठा आहियो, ॿिए कमरे में उहो वेठा आहियो, भले हिकु घर में तव्हां वेठा आहियो, ॿिए घर में उहो वेठा आहियो, भले तव्हां लंडन में वेठा आहियो या इंडिया में वेठा आहियो, लेकिन तव्हांजी लाइट हुन वटि कॾहिं पहुचंदी जॾहिं उहो बि तव्हांजे बारे में सोचंदो। त ट्यूनिंग थी वई न। जी त इहे ई पंहिंजा वीचार ईअं एॾी हिन सां पंहिंजो वायुमंडल ठाहींदा आहिनि, जंहिंसां पंहिंजे जीवन में घर घर में सुख शांती बि थींदी आहे, त दुख शांती बि थींदी आहे। अच्छा त इहे ई परमात्मा बाप चई कि पंहिंजे मन जी सोच खे हाणे सुधारो। अगरि तव्हांखे सुख शांती खपे त जे नंढे ॿार खे पाण ध्यानु ॾींदा आहियूं, भई सॼो ॾींहुं छा थो करे, नंढे या वॾे खे, कि क्या काॾे काॾे वञे थो, कहिड़े संग में अचे थो, सॼो ॾींहुं छा थो करे। हूअं ई आत्मा में जेको मन हूंदो आहे हुन जे मथां तव्हां ध्यानु ॾियो कि मुंहिंजो मन सॼो ॾींहुं छा थो सोचे। ठीकु आहे, पोइ अगरि वो फालतू ॻाल्हियूं सोचे थो त हुनखे कुझु अहिड़ी सुठी सोच, कि अहिड़ी ॻाल्हि जी सोच ॾेई छॾियो कि हुनजी उहा सोच बदिलजी वञे। भई कुझु कमु हूंदो तॾहिं त आत्मा सोचदी न मन, कि हाणे मूंखे सम्झो हुनखे प्यास लॻी, सोचदी कि मां हाणे हितां उथां गिलास खणां पीआं, पोइ वञी करे पीअंदी। त ईअं ई अगरि तव्हां सॼो ॾींहुं सोचंदा मुंहिंजो मन छा थो सोचे, अगरि कम जो नथो सोचे त हुनखे कुझु कमु ॾेई छॾियो कि पाण खे अॼु इहो कमु करिणो आहे, त हिन जे बारे में छा करिणो आहे, त उहो हुनजे लाइ सोचणु लॻी वेंदो। अच्छा त परमात्मा बाप चई घर घर में सुख शांती खपे त पंहिंजी सोच खे सुठो ठाहियो, छो जी तव्हांजी सोच सां तव्हांजे घर घर जो वायुमंडल ठहींदो आहे। त जॾहिं सभिनि जी सोच सुठी थींदी तॾहिं घर घर में सुख शांती थींदी आहे। शांती ॿियो परमात्मा चई कि हर आत्मा में कोई न कोई विशेषता हूंदी आहे। अच्छा ठीकु आहे, त अगरि तव्हां हुनजी हुन ॻाल्हि खे विशेषता खे ध्यान में रखंदव त हुन में ॿिया कहिड़ा बि अवगुण हूंदा उहे छुपजी वेंदा। भई सम्झो घर में कोई रोटी सुठी ठाहींदो आहे त भले हुनखे ॿियो कोई कमु न अचे, छा चईंदा आहिनि, तूं रोटी ठाहे वञे। कोई धंधेदारी में कोई कंहिंखे सुठो कमु ईंदो आहे, चईंदा आहिनि न तूं कमु कर वञे ताकी शांति सां सभु कमु थींदो वञे। ईअं सभिनि जी जेकी जेकी विशेषता आहे न हुन अनुसार सभिनि खे कमु ॾींदा रहो, हुननि खे ॾिसंदा, जॾहिं बि हुन सां मिलो हुन विशेषता सां ॾिसो। ब्यूटी पार्लर में वेंदा आहियूं त छा चईंदा आहियूं कि हिते वार सुठी तरह कटजंदा आहिनि, भले ॿियो कुझु सभु बेकार हुजे, लेकिन वार कटाइणा आहिनि त होॾे ई वेंदा। कंहिं दुकान ते भले हुन दुकान में ख़ाली पई हुजे, ज़्यादा सामान बि न, लेकिन हिकु चीज़ हुनजी ॾाढी फर्स्ट क्लास हूंदी त को किथां बि ईंदो माण्हू हुन वटि ज़रूरु वेंदो। ईअं ई सभिनि मनुष्य आत्मा में जेकी विशेषता हूंदी आहे हुन विशेषता सां सभिनि खे ॾिसंदव ऐं हुनजे मथां विश्वास रखंदव।
तॾहिं अच्छा हिकु मत थी सघंदी आहे। घर घर में अॼुकल्ह सभिनि जी अलॻि अलॻि मत आहे, हाँ लेकिन पाण अगरि हुन ई विशेषता जे अनुसार हुन सां ॻाल्हायूं, हुन सां कमु वठूं, त सभु पंहिंजे पंहिंजे कम में बिज़ी थी वेंदा न, त सभिनि जी हिकु मत थी वेंदी। जी ठीकु आहे, त जी, जी। परमात्मा बाप मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाई, त हिनखे जी एकांत में जॾहिं बि वियो था अंदरि वीचार कजो, पोइ हिनखे जी जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे, जी जी थैंक यू। थैंक यू।